हींअर टाउन कमेटी प्राले वार्ड नंबर 3 में नौजवान एहतियात अयाज़ अली बुर्दीअ सां गॾु वेठा आहियूं, जंहिं पंहिंजी हिन नंढी उमिरि में हिकिड़ो जज़्बो रखी करे आज़ाद उम्मीद तौर ते जनरल काउंसिल ते फार्म भरायो आहे। भाउ अयाज़, तव्हांखे कीअं ख़्यालु आयो त मां हिकिड़ो जनरल काउंसिल ते आज़ाद उम्मीदवार बीह करे मां हिकिड़ो पंहिंजो फार्म भरायां ऐं मां पंहिंजे इलाइक़े जी ख़िदमत लाइ हिकिड़ो मौक़ो मिले? कीअं जज़्बो पैदा आयो, कीअं ख़्यालु आयो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं, जज़्बो इन करे पैदा थियो त असांजे ॻोठ खे नज़रअंदाज़ कयो वियो। पिराले टाउन कमेटी में असांजो वार्ड नंबर 3 बुर्दी जेको आहे सो बिरादरी जो आहे, माशाल्लाह वॾी अक्सरियत रखे थो, वॾी हैसियत रखे थो। जेको बि उनखे बजट अचे थी, जेको मतिलबु जेको बि अचे थो त उनखे नज़रअंदाज़ कयो थो, उनखे हक़ु नथो मिलियो वञे। बुर्दी बिरादरी वार्ड खे हक़ु नथो मिलियो वञे। इन जे हिसाब सां चइनि चङनि असांजी बिरादरी फ़ैसिलो कयो त बाबा हिन वक़्तु अयाज़ खे मोकिलींदासीं, अयाज़ खे असां अॻिते आणींदासीं। जेके करप्ट माण्हू आहिनि उनखे पोइते हटाईंदासीं, असां अयाज़ खे अॻिते आणींदासीं जेको बुर्दी बिरादरी ख़िदमत करे सघे ऐं पंहिंजे हक़ वठी सघे। टाउन कमेटी प्राले वार्ड नंबर 3 में वॾे में वॾो वार्ड आहे, वॾो वार्ड आहे। बिल्कुलु हिन वार्ड में तक़रीबन जेका असांजी लिस्टिंग तौर ते अंदाज़ो आहे त 2500 खां 3000 वोट आहे। जी बिल्कुलु, 3000 वोट आहे। बिल्कुलु। कहिड़े कहिड़े पार्टियुनि जा उम्मीदवार हिते बीठल आहिनि? हिते हिन वक़्तु त पार्टियुनि जा उम्मीदवार काफ़ी हुया, के वेझी विया। GDA जो हुयो, कोई हिन वक़्तु JU जो हिकिड़ो उम्मीदवार वेठो आहे, हिकिड़ो मां आहियां आज़ादु उम्मीदवार आहियां, हिकिड़ो पीपल्स पार्टी उम्मीदवार आहे। हिन वक़्तु असां हिकिड़ो आज़ादु आहे, चौथों बकरी वारो आज़ादु आहे। 4 उम्मीदवार असां हिन वक़्तु वार्ड नंबर 3 ते आहियूं। तव्हांखे वॾी जमायतुनि सां मुंहुं अटकाइण ऐं वोट वठण लाइ केतिरियूं मुश्किलातूं नज़र ईंदियूं? इंशाल्लाह जेकी मुश्किलातूं नज़र ईंदियूं मुंहुं ॾींदासीं, इंशाल्लाह हटंदासीं न पोइते। अल्लाह हिमत ॾींदो, अल्लाह हिमत ॾिनी बि आहे। पंहिंजे चइनि चङनि जो मोतबरनि जो साथ बि आहे, पंहिंजी बुर्दी बिरादरी जो साथ बि आहे। इंशाल्लाह मुंहुं ॾिनो आहे ऐं इंशाल्लाह मुंहुं ॾींदा रहंदासीं। वार्ड नंबर 3 जो जे तव्हांखे आज़ाद तौर ते जनरल काउंसिल ते तव्हां वोट वठी कामयाबु थियो था, तव्हां पंहिंजे वार्ड जे वोटरनि जे लाइ ऐं ग़रीब माण्हुनि जे लाइ छा सोचियो आहे? साईं, सभ खां पहिरियां त असांजा जेका ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि, सभ खां पहिरियां उनखे हक़ु वठी ॾियणो आहे। उनखां बाद में जेकी असांखे ज़रूरती शयूं आहिनि ॻोठ जे आवाम जी ख़िदमत जे हिसाब सां, पहिरियां त उहे सहूलियतूं असांखे वठणियूं आहिनि। सभ खां पहिरियां ग़रीबनि खे सहूलियत वठी ॾियणी आहे, ग़रीबनि खे पंहिंजो हक़ु वठी ॾियणो आहे जेके मुस्तक माण्हू आहिनि। पीपल्स पार्टी जे तरफ़ां काफ़ी स्कीमूं वार्ड नंबर 3 खे मिलियूं आहिनि जी जी तरक़ियाती कमनि जे बाबति, उन बाबति तव्हांजो ख़्यालु छा आहे? साईं, पीपल्स पार्टी खां त काफ़ी सारियूं स्कीमूं मिलियूं, ॿुधण में आयूं ऐं ख़बर बि आहे, असां वटि सबूत बि आहे। कोरोना जी वजह सां जेका असां गुज़िरियल 5 सालनि जो काउंसलर हुया असांजा, ॻोठ अलाहदाद बुर्दीअ जा ऐं ॻोठ अलाहवदा बुर्दीअ जा, हुननि पंहिंजा माण्हू पाण रखे करे जमादार भर्ती कया, काई ॻोठ जी ख़िदमत न थी। हिन वक़्तु बि ॻोठ जो सत्यानाश लॻो पियो आहे। ॻोठ में काई सहूलियत न आहे, माण्हू वॾी मुश्किल सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हिन वक़्तु बि ॾाढा आवाम परेशान आहे। इन जी वजह सां असां हीउ क़दम खयो आहे। इंशाल्लाह ॻोठ जी ख़िदमत कंदासीं ऐं जेको बि असांजी बजट मिली वई आहे, पंहिंजी मनपसंदि माण्हू खे मिली वई आहे। कंहिं बि ग़रीब खे पंहिंजो हक़ु न आहे मिलियो। पब्लिक हेल्थ पारां 4.5 करोड़ जी स्कीम हिन वार्ड खे ॾिनी वई, उनजो कमु बाबति तव्हां केतिरो मुतमिन आहियो? साईं, असां त माशाल्लाह वॾी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे, असांखे हक़ु मिलंदो वेंदो, आवाम जी ख़िदमत थींदी, ग़रीब आवाम खे सहूलियत थींदी। जेके परे परे खां नथा वञी सघनि, ॻोठ में सहूलियत हूंदियूं त उहो घर में सहूलियत हूंदी। के ग़रीब अहिड़ा आहिनि जेके कन्विंस न आहे ॿाहिरि वञी सघे, एमरजेंसी में राति जे टाइम, देर मदार जे टाइम असांखे इहा सहूलियत हूंदी त असां लाइ वॾी ख़ुशनसीबी हूंदी। पोइ त स्कीम आयल आहे ऐं कमु बि थियल आहे, उन बाबति तव्हांजो छा ख़्यालु आहे? जेका स्कीम न त पब्लिक हेल्थ जी जेके नालियूं ठहियूं, खूह ठहिया ऐं उनजो जेको नक्शन जो जेको उबतड़ हिकिड़ी जेका असां नेगेटिव वॉशिंग हली वई, उन कमु अध में रोलियो वियो, जी जी, उन बाबति तव्हां छा चवंदा? साईं, जेकियूं असांखे स्कीमूं मिलियूं त उहे हिन वक़्तु ताईं मुकमिल न आहिनि थियूं, अध में रुकिजी वियूं आहिनि। मनपसंदि माण्हुनि जेको आहे असां पंहिंजो मनमानी करे कमु रोकिया विया आहिनि। हिन वक़्तु ताईं उहा स्कीम मुकमिल न आहे थी। न काई सहूलियत न आहे, न सफ़ाई आहे नालियुनि जी, न का स्वीपर आहिनि, कोई ख़बर न आहे। जेके भर्ती बि थियल आहिनि त उहे कमु कोन था कनि, वाइट कॉलर लॻा पिया आहिनि, पघारूं 12 खणनि था, कमु कुझु बि नथो थिए। ॻोठ जो काई सफ़ाई न आहे, काई सहूलियत न आहे। 26 जून तव्हांजे लाइ कामयाबी ॾींहुं हूंदो इंशाअल्लाह। ऐं तव्हां पंहिंजे वार्ड जे वोटरनि ते केतिरो एतमाद था रखो ऐं हुनजे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदो? इंशाअल्लाह मुंहिंजे मथां वॾनि जी शफ़क़त आहे, वॾनि जो हथु आहे ऐं बुर्दी बिरादरी जी बाशऊर आवाम जो मूंसां साथ आहे। इंशाअल्लाह 26 तारीख़ ते इंशाअल्लाह कामयाबु कंदा ऐं पंहिंजे ॻोठ जी ख़िदमत कंदा। इंशाअल्लाह मौक़ो मिले वेंदो।
नाज़रीन, ही पिरालो टाउन कमेटी वार्ड नंबर 3 जो नौजवान एतवार जो जनरल काउंसिल तौर ते आज़ाद उम्मीदवार जंहिंजो इंतख़ाबी निशान चाकू आहे। अदे जा जेके जज़्बा ऐं जोश आहिनि ऐं हुन जो एतमाद वार्ड नंबर 3 जे पंहिंजे बिरादरी जे मथां एतिरो आहे त हू चए थो त मां इंशाअल्लाह 26 जून ते पंहिंजो वोट खणी आज़ाद तौर ते मां कामयाबु थींदुमि ऐं वार्ड नंबर 3 में जेके रहियल कम आहिनि ऐं बेरोज़गारी आहे ऐं बदख़्याली आहे, हिन इलाइक़े जा जेके गुरबल वार्ड जूं जेके शयूं आहिनि, इंशाअल्लाह पंहिंजा हक़ वठी करे उनखे पूरो कंदा। वाइस ऑफ प्राले एडमिन न्याज़री सोलंकी इजाज़त ॾींदा।